Self-enlightenment and self-respect not only paves the way for positive decision making, but also it helps handle daily life issues. A child named Afroz Mullah is a best example who received life skill based education in Jamshoro. She is studying in class 8th at Sojro Girls Elementary School, Amri. Now she supports her sister and brothers. सतें में हुई तो मुंहिंजी पढ़ाई रुकिजी वई पर जें ॾींहुं खां माना LSB जो किताबु आयो मां उन ॾींहुं खां इहो किताबु पढ़ियो हो त उन मां मूंखे मालूम थियो त पंहिंजा हक़ पाण वठी सघूं था। मुंहिंजी जेका भाई मुंहिंजी भेणूं हुयूं ऐं उहे त वेही रहियूं जेके मूंखां अॻु पढ़ंदी हुयूं। मूं पंहिंजी शइ खां पाई पोइ उन मां जो घणो वापारु थींदो उहे माना घर में बि कुझु ॾींदसि ऐं पंहिंजी शइ खपाईंदसि त मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी त मां अञा अॻिते इंटरव्यू करे सघां थी 12 माना 11 सभु करे सघां थी त पंहिंजी जेका पढ़ाई हुई अॻिते रुकाए माना अॻिते माना रुकाए कोन छॾियमि। 10 केरु चवंदा आहिनि त 10 पढ़ी घर में वेही छॾियो पर मूं अॻिते माना मुंहिंजी ख़्वाहिश त अॻिते जारी कंदसि ऐं उहे पंहिंजे जेके वापार आहिनि ऐं पंहिंजे जेके नंढा भाइर आहिनि उहे मुंहिंजी जेके पुठियां पढ़नि पिया उन्हनि जी बि जेका तालीम आहे उहा अॻिते हलाईंदसि ऐं जेका पंहिंजी शइ आहे उहा घर में खपाए पंहिंजी अने अॻिते बि तालीम हासिलु करे सघंदसि ऐं पंहिंजे भाइरनि जी बि तालीम हासिलु करे सघंदसि। Through life skill based education, children, especially girls, have become aware of their universal and legal rights. They have started to take initiatives at their own level against early age marriage. हिन में रुगो इहो कोन हुयो त असां ॿारनि खे या पंहिंजे कम्यूनिटी खे पर असां पंहिंजे पाण खे बि जेको आहे सो तब्दील कयोसीं पंहिंजे रवैयनि खे पंहिंजे घर में पंहिंजे दोस्तनि सां ऐं जेका कम्यूनिटी आहे हिकु जेॾा उन्हनि खे असां इहे सलाहूं ॾिनियूं। पहिरियों हिन में डाउट कुझु आया कुझु उस्तादनि मसाला खड़ा कया कुझु ॿाहिरां माण्हू बि आया त असांजे ॿारनि खां अहिड़े क़िस्म जा सुवाल पुछा वञनि था त ॿार बलूग जे दौरान कीअं थो थिए छा थो थिए त ख़ासि करे जेके को एडुकेशन आहे हुन में छोकिरियुनि खां अहिड़ा सुवाल छो था कया वञनि। पोइ उन्हनि खे असां मुतमिन कयो उहे ॻाल्हियूं जिन खे ॻाल्हाइणु ऐब सम्झो वेंदो हो माशरे में ऐं ॻाल्हाइणु ममनू हुयो उहे असां ॻाल्हियूं जेके आहिनि माना उन्हनि ताईं पहुचायूंसीं ऐं उन्हनि माण्हुनि उन्हनि ॻाल्हियुनि खे घर ताईं पहुचायो ऐं उनजो रिज़ल्ट ऐं फ़ाइदो इहो पियो त नंढी उमिरि वारियूं शादियूं जेके आहिनि असां वटि इलाही पैमाने ते रुकिजी वियूं। फैमिली प्लानिंग जो जेके आहिनि माना फ़र्क़ु अची वियो। सची ॻाल्हि इहा आहे त मां पाण परेशान थी वियुमि त यार बाक़ी इहे ॻाल्हियूं त ॾाढियूं ज़बरदस्त आहिनि ऐं इहे असां पाण कंदा आहियूं पर उन्हनि जो असांखे शऊर न हूंदो आहे त माना शऊरी तौर ते असां उहो कमु न कंदा आहियूं। पोइ जॾहिं IRC वारनि असांखे ट्रेनिंग ॾिनियूं त उन्हनि में असां इहो फील करे वरितो त इहो शऊरी तौर ते इहो कमु करे सघिजे थो ऐं पोइ असां शऊरी तौर ते इहो कमु कयो। ग़लति दोस्तनि जी सोबत खां कीअं तव्हांखे बचाव करणु खपे उहे शयूं जॾहिं असां उते लागू कयूं उन्हनि खे जॾहिं प्यार सां पंहिंजाइप सां सम्झायोसीं त उनजो हिकिड़ो तमामु उन्हनि ते हिकिड़ो बहितरीनु असरु पियो। खैरपुर जी जेका लोकल कम्यूनिटी हुई उन्हनि मां ई माण्हुनि खे असां चूज़ करे हिते हिकिड़े प्लेटफॉर्म ते आंदोसीं उन्हनि खे मुख़्तलिफ़ RSFP जे मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते उन्हनि खे ट्रेनिंग्स ॾिनियूंसीं। हाणे हो हिकु असांजो रिसोर्स मटीरियल थी वेठा आहिनि। हिन प्रोजेक्ट खां बाद में असां जेके ॾिसूं त हीउ प्रोजेक्ट जॾहिं ख़तमु थो थिए उन खां बाद में असां सस्टेनेबिलिटी ॾिसूं त असां वटि हिकिड़ो पूरो रिसोर्स डेवलप्ड आहे। उन रिसोर्स में असां वटि मास्टर ट्रेनर्स आहिनि असां वटि बुक्स आहिनि असां वटि IC मटीरियल आहे जेको हिन प्रोजेक्ट खां बाद में बि हिन प्रोजेक्ट जी सस्टेनेबिलिटी रखी सघे थो। मां सम्झां थो त इहा हिन प्रोजेक्ट जी हिकिड़ी सुठी कामयाबी आहे त हिन प्रोजेक्ट पंहिंजे ख़तमु थियण खां बाद में बि हिकिड़ो रिसोर्स क्रिएट करे छॾियो जेको आईंदा बि माण्हुनि खे कमु अची सघे थो। This revolutionary book brought great change and effect in the lives of teachers and students. Today, they live with honor, dignity, confidence, and are able
to decide their acts with positive approach. ये जेका तालीम आहे ॿारनि जी तरबियत करे थी त असांखे वाकई इनखे कोर्स में शामिलु करणु घुरिजे त जीअं न सिर्फ़ु असांजे स्कूल जा ॿार पर असांजे पूरे मुल्क जा ॿार तरबियत हासिलु करे सघनि.